कंडियारो में सिंध सागर पार्टी पारां नंढे खंड के वॾे इनकलाबी मज़ामती किरदार सिंध सागर पार्टी के बानी उबैदुल्ला सिंधी सिंध के वतन दोस्त आलिम साईं अज़ीज़ुल्लाह ॿोए के जन्मॾींहं की मुनासिबत से सारायती तकरीब उठाई वई, जैमें नामियारे लेखक तालीमी माहिर प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़े की सदारत हेठ प्रेस क्लब कंडियारो में थी गुज़री, जैमें सिंध के ॿिन्ही क़ौमी सरवाणनि के वतन दोस्त किरदार या अणथक सियासी जदोजहद के शायनाती भेटा पेश कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो, सिंध सागर पार्टी के मरकज़ी अगवान अब्दुल जब्बार मंगरियो, मसूर अबड़ो, एडवोकेट वज़ीर हुजण ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त उबैदुल्ला सिंधी नंढे खंड में वतनी क़ौमियत जो बानी मज़ामती किरदार ऐं अज़ीज़ुल्लाह ॿोयो जाखोड़ी क़ौमी अगवान ऐं रोशन ख्याल आलम हो। उबैदुल्ला सिंधी 25 साल जलावतनी काटे अंग्रेज़ ख़िलाफ़ आलमी जदोजहद कई। हुन हिंदुस्तान के ॿोली ऐं सक़ाफ़त की बुनियाद ते 10 क़ौमुनि जो खंड करार ॾिनो ऐं सिंध जे अलॻि वतनी आज़ादी जी ॻाल्हि कई। अज़ीज़ुल्लाह ॿोयो उबैदुल्ला सिंधी जे सियासी फ़िक्र जो तसलसल खरो इंसान ऐं वतन दोस्त आलिम हो। ॿोए साहब क़ुरानी तालीमात की रोशनी में बक़ौमी नज़रिए ऐं ब्लास्फेमी कानून के रद्द करे रियासती फुरलुट ऐं मज़हबी इंतापसंदी ख़िलाफ़ सगारो किरदार अदा कयो। अॼु असां सिंध सागर पार्टी के तरफ़ां नंढे खंड के वॾे सियासी मुफ़क्किर इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी ऐं सिंध के जाखोड़ी क़ौमी अगवान साईं अज़ीज़ुल्लाह ॿोए साहब के भेटा ॾियण लाइ हिते गॾु थिया आहियूं। इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी वो नंढे खंड जो तमामु वॾो सियासी मुफ़क्किर, इनकलाबी अगवान ऐं वतनी क़ौमियत जो जेको आहे बानी हो हिन खिते में, जो अंग्रेज़ दौर में हिते 2 तस्वुर हा क़ौमियत जा। हिकिड़ो हो मुतहिदा हिंदुस्तानी क़ौमियत जेका कांग्रेस ॻाल्हि पई करे, ॿियो हुयो त मज़हबी क़ौमियत माना हिंदू अलॻि क़ौमनि मुस्लमान क़ौमनि जेका ॻाल्हि ऑल इंडिया मुस्लिम लीग पई करे। इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी उहो माण्हू हो जंहिं उन दौर में चयो त हिंदुस्तान यूरोप जा घण क़ौमी खंड आहे ऐं जंहिं बि क़ौम वटि पंहिंजी ॿोली ऐं सक़ाफ़त आहे उन्हनि जी धरती अलॻि वतन आहे ऐं हिते 10 मुल्कनि जो मजमूओ आहे हिंदुस्तान ऐं उन्हनि जी गॾियल जेको आहे हिकिड़ो जमहूरी निज़ाम तहत सेक्युलर विफ़ाक़ ठाहियो। इहो हितां जे मसइलनि जो हल आहे। मसइलनि जो हल मज़हबी विरासत न आहे, छो त हिते रुगो मज़हबी तज़ाद कोन्हे को हिंदू मुस्लिम जो, क़ौमी तज़ाद बि आहे। सिंधी पाण खे अलॻि क़ौम था सम्झनि, पठान अलॻि क़ौम आहिनि, कश्मीरी अलॻि क़ौम आहिनि ऐं पंजाबी अलॻि क़ौम आहिनि। इहो मुसलमाननि में मिसाल तौरु आहे त हिंदुनि में बि क़ौमी तज़ाद मौजूदु आहे, जो मद्रासी मराठीअ जो तज़ाद मौजूदु आहे, गुजराती मारवाड़ीअ जो तज़ाद हुननि में मौजूदु आहे, बंगाली ऐं बिहारीअ जो तज़ाद मौजूदु आहे। उहो सभु पाण खे अलॻि अलॻि क़ौमूं था मञनि। इन करे नंढे खंड जे मसइलनि जो हल क़ौमी बुनियाद ते आहे। सो पर उन जी ॻाल्हि न हली ऐं पोइ नंढे खंड जो मज़हबी विरहाङो थी वियो। असां हिकिड़ी ग़ुलामीअ मां निकिरी ॿीं ग़ुलामीअ मां हली वियासीं ऐं हींअर ताईं जेको आहे सिंधी माण्हुनि जी जेका क़ौमी शिनाख़्त आहे उहा ख़तमु थियल आहे हिन मुल्क में ऐं सिंध खे वतन नथो मञियो वञे। सिंध जी फुरलुट खे आइनी तौर ते जाइज़ कयो थो वञे ऐं साईं अज़ीज़ुल्लाह ॿोयो साहब उबैदुल्ला सिंधीअ जे फ़िक्र जो तसलसल हो ऐं हुन बि शऊर जे पहिरें पहर खां वठी सकरात जे आख़िरी साह ताईं इहा ई ॻाल्हि कई त सिंध सिंधियुनि जी आहे, सिंधी हिकु क़ौम आहिनि, सिंध वतन आहे, आज़ादी असांजो हक़ आहे। ऐं उहो हुनजो जेको ॿियो कारनामो हो या हुनजी जेका सुञाणप हुई उहा इहा ई त सिंध में जेका बि रियासती फुरलुट थिए पई या मज़हबी इंतिहा पसंदीअ जो माहौल हो, हुन क़ुरानी तालीमात जे रोशनीअ में उनखे रद्द कयो ऐं हुन सिंध जे जेको क़ौमी शऊर जे आबियारीअ लाइ झर जंग वञी ऐं पंहिंजे हिसे जो सगारो किरदारु अदा कयो ऐं प्रोटोकॉल खां पाक सियासत कई ऐं उहो हिकिड़ो बेदाग ऐं मिसाली किरदारु हो। सिंध हिननि पंहिंजे ॿिन्ही सूरमनि जे जेको शख़्सियत ऐं जदोजहद खे कॾहिं बि विसारे नथी सघे ऐं हीउ जेको दौरु आहे त मिसाल तौरु ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले सां जेको ज़मीनी वालार आहे या दरियाहनि जे पाणीअ जो जेको मसइलो आहे, सो इहो सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। असां सम्झूं था त दरिया सिंध जो जियापो आहे ऐं जेकॾहिं सिंध जी सरज़मीन न हूंदी त असां किथे रहंदासीं। उहा सिंध जी जेका ज़मीन आहे सिंधी माण्हुनि लाइ माउ जी हंज जियां आहे। ज़मीन बचाइण लाइ, पंहिंजो दरिया बचाइण लाइ सिंध जे हर बाज़मीर माण्हूअ खे सगारो किरदारु अदा करणु घुरिजे। त मौलाना सिंधी रूसी पार्लियामेंट जे डोमा में
जॾहिं कम्यूनिस्टनि सां मुलाक़ात कई त उन वक़्तु इहा ॻाल्हि कई हुई त इस्लाम में अदुल इंसाफ़ जो निज़ाम जेको आहे हीअ आहे। त हुननि चयो त इहो त कम्यूनिज़म आहे, तव्हां कम्यूनिज़म जी था ॻाल्हि कयो। हुननि चयो त न, इहो असांजो उन माण्हू लिखियो आहे जेको सदी अवल गुज़री चुको आहे, हुजतुल्लाहुल बालिग़ में। अफ़सोस जो असांजो अॼु जो आलम इन्हनि ते तवजी कोन थो ॾिए। जेकॾहिं तवजो ॾिए त इन्हनि मसइलनि ते असांखे ॿिए पासे ॾे वञण जी ज़रूरत ई न महसूसु थिए। तव्हां समूरनि जी बि महिरबानी, जेके बि चैनल वारा आहिनि उन्हनि जी महिरबानी जो असांखे ॿुधऊं बि, वरी असांखे वरी रिकॉर्ड बि कनि था। सिंध सागर पार्टी तरफ़ां प्रेस क्लब कंडियारो में जेको जेको आहे मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो साहब ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी साहब जिन जी जेकी आहे सालगिरह तमामु सुहिणे अंदाज़ सां मल्हाई वई। उन सिलसिले में असां शुक्रगुज़ार आहियूं ऐं हिन ख़ासि तौर ते वॉइस ऑफ सिंध लंडन जा जिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनी। साईं अज़ीज़ुल्लाह बोयो तमामु सादी क़िस्म जो माण्हू हो ऐं पाण मज़हबी हवाले सां बि सेक्युलर माण्हू हो। पाण हिकिड़ो किताबु लिखईं दो क़ौमी नज़रिया सेक्युलरिज़म और दो क़ौमी नज़रिया क़ुरान की नज़र में। त इन हिसाब सां त जेको आहे सभिनी क़ौम जो एतिराम, ख़ासि तौर ते सिंधियुनि जे लाइ, सिंधी क़ौम जे लाइ जेको आहे साईं जेके पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि या जेको साईं जो प्रोग्राम हो उहो साईं क़ुरान मां साबित कयो त सभिनी क़ौमुनि जा हक़ जेके आहिनि, क़ौमुनि जी ॿोली, क़ौमुनि जी सकाफ़त, क़ौमुनि जी कल्चर, क़ौमुनि जा वसीला जेके आहिनि उहे उन क़ौम जी अमानत। मौलाना सिंधी ऐं मौलाना बोहे जो बरे सगीर ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जेको किरदारु हुयो उहो जागीरदार मुखालिफ़ हुयो। उन्हनि हमेशह सिंध जे हक़नि जे लाइ जिदोजहद कई। ख़ासि तौर ते मौलाना उबैदुल्लाह सिंधी उहो देवबंद जो आलिम हुयो जंहिं मज़हब खे जागीरदारनि जे चंबे मां कढी आम माण्हूअ जे हथनि में आंदो ऐं उहो वाहिद माण्हू हुयो जंहिं केतिरनि ई वॾे अॻुवाणनि खां अॻु में इहा ख़ासि ॻाल्हि कई त सिंध जे हक़नि जे हवाले सां, सिंधी क़ौम जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो बरे सगीर जे अंदरि मज़हबी सवाल पैदा थियणु न ॾिनो वेंदो। हींअर असांखे ज़रूरत आहे ख़ासि तौर ते पाकिस्तान जो या पाकिस्तानी क़ौम में जेको मज़हब जो जुज़ ॼाणण लाइ जंहिंजी मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ मुकमिल तौर ते नफ़ी कई त मज़हबनि जे बुनियाद ते कंहिं बि रीति क़ौमुनि जी तश्कील नथी ॾिनी सघे। कती ताक़त ही हॾो हाणी का पाती सब का कती से पाणी जातो जन जानी तिन बहियता न छॾी। अॼु असांजे ॾखिण एशिया में मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं अज़ीज़ुल्लाह बोए साहब जी बरसी आहे। ही नाम्यारा माण्हू तमामु आला क़िस्म जा माण्हू हुआ ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी त ख़ासि करे 24 साल ॿाहिरि दुनिया में रहियो ऐं अंग्रेज़ मुखालिफ़ माण्हू हुयो। उन खां पोइ अज़ीज़ुल्लाह बोयो साहब बि उन जी फ़िक्र सां सलाहियल रहियो। बोयो साहब तक़रीबन 60 खनि किताब लिखिया। उन्हनि किताबनि में मज़हबी जेके फ़िरका हुया या मज़हबनि में जेके झोल हुया उन्हनि खे हुन वाज़िह कयो। ऐं बोए साहब जो चवणु हुयो त जेको आहे अंबिया कराम जो प्रोग्राम सही हुयो, पर उन खां पोइ कुझु ख़लीफ़नि जो प्रोग्राम चङो हलायो, पर उन खां पोइ मलूकियत अची वई, जागीरदार सरमाएदार निज़ाम अची वियो जेके जेसिताईं जागीरदार सरमाएदार निज़ाम ख़तमु न थींदो माण्हुनि खे हक़ कोन मिलंदा। इलेक्शन तक नंढा कया वञनि त जीअं आम माण्हू MP MLA थी सघे थी, सेनेटर खे आवाम चूंडे। ऐं हीअ सिंध धरती सिंधी जी आहे ऐं मशहूरु हिकिड़ी आहे त दुनिया में ख़ासि कर 5-6 विलायतूं आहिनि जीअं सिंध विलायत, चीन विलायत, मिस्र विलायत। अहिड़े नमूने सां सिंधी बि क़दीमी क़ौम आहे ऐं हीअ हिन क़ौम खे वॾनि हादसनि सां, वॾनि चालाकियुनि सां तबाह बर्बाद कयो आहे। हिते असां जे सिंध खे अक्सर करे 17,000 काऊं थियूं आहिनि। अरबुन आया ऐं अरब आया, ॿाहिरियां धारिया माण्हू आया, पर उहे बि पोइ बि हिते जटाव न करे सघिया। ऐं हिन वक़्तु त असांजा पंहिंजा ई फिरोन लॻल आहिनि, ख़ासि करे ज़रदारी ऐं या नवाज़ शरीफ वारा। उहे चाहिनि था त जेका सिंध खे बर्बाद कयो वञे ऐं असांजो मुतालबो आहे त सिंध में को बि कैनाल न खोलियो वञे ऐं जेको आहे सो पंजाब को बि कैनाल न खोले ऐं जेको आहे सो हर माण्हू खे रोज़गार, रोटी, कपिड़ो, मकान, सिहत, तइलीम, इंसाफ़, अमन, अमान मिलणु घुरिजे।